अस्सलाम वालेकुम। ऑर्डर में अज असां लॉन्ग मार्च इमरान खान ते क़ातिलाना हमलो ऐं उन खां पोइ अॼु जेका सूरत हाल रही सॼे मुल्क में ख़ासि तौर ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा जेका प्रोटेस्ट थिया ऐं उन में जेका छिकताण थी पुलिस सां ख़ासि तौर ते इस्लामाबाद, कराची, लाहौर, वज़ीराबाद ऐं ॿियनि शहरनि में जेका सूरत हाल हुई उन ते ओवरऑल ॻाल्हाईंदासीं। इमरान खान हिकिड़ी वॾी प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे अस्पताल शौकत खानम मेमोरियल अस्पताल लाहौर खां ऐं हुन में हक़ाइक़ ॿुधाया विया आहिनि। इमरान खान जो चवणु इहो हो त हिकिड़ी साज़िश तहत इहो सॼो प्लान कयो वियो मनसूबो क़ातिलाने हमले जो ऐं इन में जेको हुन पहिरीं ॿुधायो हुयो 27 सेप्टेम्बर ते जलसे जे दौरान हुन इहो ॿुधाए छॾियो हो त हुन ते हमिलो थींदो ऐं अहिड़ा माण्हू तयारु कया था वञनि जेका उन ते मज़हब जी तौहीन जो इल्ज़ाम हणी सलमान तासिर जेको अॻूणो गवर्नर हुयो लाहौर जो जंहिंखे क़त्ल कयो वियो इस्लामाबाद में उन टाइप जो इहो हमिलो थींदो ऐं इन्हनि जी पूरी कोशिशि हुई त मां इहो हमिलो कामयाबु थिए। डॉक्टरनि जेका ब्रीफिंग ॾिनी हिन प्रेस कॉन्फ्रेंस में उन ॿुधायो त इमरान खान खे 4 गोलियूं मुख़्तलिफ़ हिसनि ते टंगनि में लॻियूं आहिनि, उन जो इलाजु हले थो ऐं सूरत हाल स्टेबल आहे। इमरान खान मुख़्तलिफ़ पहलुओं खां पंहिंजे लॉन्ग मार्च जी स्ट्रेटजी हवाले सां ऐं ओवरऑल जेका सियासी सूरत हाल आहे उन जे हवाले सां हिकिड़ी वॾी प्रेस कॉन्फ्रेंस कई, मुख़्तलिफ़ इंकशाफ़ात कया, मुख़्तलिफ़ इल्ज़ाम इमरान खान जी तरफ़ां हुकूमत ते ऐं कुझु माण्हुनि ते लॻाया विया आहिनि। कुझु अहिड़ी शयूं इमरान खान डिस्कस कयूं आहिनि जंहिंमें हुन हिकिड़ी वीडियो जो बि ज़िक्र कयो आहे त उहा मौजूदु आहे ऐं 4 अफ़राद अहिड़ा आहिनि जे हुन जे क़त्ल जी साज़िश करे रहिया आहिनि ऐं उन्हनि जी वीडियो उन मुल्क खां ॿाहिरि किथे रखी आहे सेफ प्लेस ते। अहिड़ो को वाक़ियो थियो या क़त्ल थी वञा त उहो वीडियो साम्हूं ज़रूरु अची वेंदी, ख़बर पइजी वेंदी। अरशद शरीफ़ जे हवाले सां बि ॻाल्हायो आहे, सहाफ़ियुनि जे हवाले सां ॻाल्हायो आहे, मीडिया ते जेका पाबंदियूं आहिनि उन्हनि जे हवाले सां ॻाल्हायो आहे। इमरान खान इन अज़म जो पंहिंजे उन इंदियो बि ॾिनो आहे हुकूमत खे त लॉन्ग मार्च ज़रूरु थींदो, कंक्लूड बि थींदो, इस्लामाबाद ताईं बि हू ज़रूरु ईंदो। पंहिंजी सिहत जे हवाले सां उन जेका अपडेट कई शौकत खानम मेमोरियल अस्पताल खां पोइ खां पहिरें अॼु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सॼे मुल्क में एहतजाज जो ऐलान कयो हुयो, प्रोटेस्ट हुया सॼे मुल्क में। कराची में शारा फैसल ते प्रोटेस्ट थियो, लाहौर में मुख़्तलिफ़ हंधनि ते थियो, इस्लामाबाद 0 पॉइंट फैज़ाबाद मैदान जंग रहियो, पुलिस शेलिंग कई पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे कारकुननि ते इस्लामाबाद में। लाहौर में मुज़ाहिरीन टायर साड़िया, उन्हनि खे गवर्नर हाउस ते बि गेट ते बि हमिलो कयो वियो ऐं उते सूरत हाल इंतिहाई कशीदा रही। कराची शारा फैसल ते इहो मुज़ाहिरो थियो ऐं उनखां पोइ जॾहिं मां मुज़ाहिरो अॻिते वधणु शुरू कयो त FTC बिल्डिंग जे अॻियां पुलिस काउंटर कयो, शेलिंग कई, लटबाज़ी थी, छिकताण हली काफ़ी देरि, सॼी ट्रैफ़िक जाम रही सॼे कराची में ऐं इहा सूरत हाल सॼो ॾींहुं ॾिसंदा रहिया आहियूं। ख़ासि तौर ते नमाज़ जुमा खां पोइ असां अॼु हिन प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे कराची खां असांजो नुमाइंदो आहे अब्दुल्ला सोलंकी, लाहौर खां ख़ुदा बख़्श ऐं इस्लामाबाद खां असांजो नुमाइंदो ख़ुसूसी असद शर असां सां मौजूदु आहिनि। पहिरें लाहौर हलूं था छो त प्रेस कॉन्फ्रेंस लाहौर थी आहे ऐं उते छा सिचुएशन रही, ख़ुदा बख़्श ॿुधाइजो त छा सूरत हाल रही नमाज़ खां पोइ ऐं हाणे जेको इमरान खान प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे उन जे हवाले सां थोरो ॿुधाइजो। ख़ुदा बख़्श आवाज़ तव्हांखे अचे थो? जी बिल्कुलु अची रहियो आहे। ख़ुदा बख़्श इहो ॿुधाए सॼो ॾींहुं छा सूरत हाल रही लाहौर में ऐं जुमे खां नमाज़ खां पोइ जेके प्रोटेस्ट थिया उन में छा छा थियो ऐं हाणे जेका प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे उन खां पोइ छा सूरत हाल आहे? जी सभ खां पहिरीं त इमरान खान जेको आहे सो PTI जे जनरल सेक्रेटरी असद उमर जे ज़रिए सुबुह हिकु ट्वीट करायो जंहिंमें इहो चयो वियो त PTI पूरे मुल्क में अॼु जुमे जे ॾींहुं शाम जो 3 बजे खां पोइ एहतजाज कंदी ऐं पूरे PTI जेको आहे सो क़यादत हुनखे ऑन कयो ऐं 3 बजे खां पोइ पूरे मुल्क जीअं पूरे पंजाब में बि एहतजाज शुरू थियो। सही आहे। एहतजाज कहिड़े तरीक़े सां थियो वियो हो त कंहिं शहर में हिकु जाइ ते न हुयो पर मुख़्तलिफ़ पॉइंट्स मुंतखिब कया विया हुआ। जीअं लाहौर जे तक़रीबन को 7 खां 8 एरिया अहिड़ा हुआ जेके उन्हनि पंहिंजे एहतजाज लाइ सिलेक्ट कया। उन में गवर्नर हाउस हुयो, कलमा चौक हुयो, लाहौर जा एंट्री ऐं एग्ज़िट पॉइंट जेके आहिनि बाबू साहब इंटरचेंज हुयो,
ठोकर न्याज़ बेग हुयो, फिरोजपुर रोड, भट्टा चौक ऐं उन्हनि सभिनी इलाइक़नि में जेका उतां जी लोकल तंज़ीम आहे उन्हनि पंहिंजो प्रोटेक्ट कयो। ठीकु आहे। सभ खां वधीक जेको थियो उहो गवर्नर हाउस में हिकु वाक़ियो इहो पेश आयो जो मुज़ाहिरीन जेको आहे सो गवर्नर हाउस जे गेट खे बाहि ॾियण जी कोशिशि कई, उते टायर बि साड़िया, जंहिंखे इंतिज़ामिया जेको आहे सो को वॾी कोशिशि सां उन्हनि खे पोइ हिते करे दर खे सड़ण खां बचायो जेको आहे सो। अहिड़े तरीक़े सां पूरे लाहौर में ऐं पूरे पंजाब में जेको आहे सो इहे एहतजाजी मुज़ाहिरा अॼु थिया। अच्छा ख़ुदा बख़्श, हिकिड़ी अहम प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे इमरान ख़ान, उन में कहिड़ा अहम पॉइंट तव्हां सम्झो था त इमरान ख़ान वाज़े कया आहिनि? हा जी बिल्कुलु, अॼु इमरान ख़ान जेका पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे उहा वॾी तब्दीली हुई। उन में सभ खां पहिरियां जेका इमरान ख़ान पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस जी शुरूआत कई, उन इहो ॿुधायो त पाकिस्तान में इस्टेब्लिशमेंट या मुक़्तदर हल्का जेके आहिनि कीअं पंहिंजी मर्ज़ीअ सां इक़्तदार में माण्हुनि खे आणनि था ऐं कीअं उन्हनि खे वापसि कनि था। ऐं उन सॼे सिलसिले खे हुन वॾी वज़ाहत सां ॿुधायो त पोयनि 30 सालनि में कीअं थींदो रहियो, केरु आयो, उनखे कीअं हटायो वियो, वरी कीअं लाथो वियो, वरी कीअं ॿिए खे आंदो वियो। अहिड़े तरीक़े सां पोइ हुन इन सॼे सिलसिले खे ॿुधाईंदे न ॿुधायो त हिन वक़्तु बि NRO 2 ॾेई हिकिड़ी मुंतखिब हुकूमत खे जेको आहे सो हटाए अहिड़नि माण्हुनि खे आंदो वियो जेको आहे सो करप्ट हुआ ऐं उन्हनि ते क्रिमिनल ऐं करप्ट केसिस आहिनि ऐं उन्हनि मुल्क खे लुटियो हुयो। जीअं त उन्हनि माण्हुनि खे जॾहिं आंदो वियो त पाकिस्तान जी अवाम उन्हनि खे क़बूल न कयो। ठीकु आहे। जंहिंजी सूरत में असां ॿाहिरि निकितासीं। सही आहे। इन हमले जे हवाले सां उन छा चयो त FIR कंहिं ते थींदी, छा FIR जो छो FIR जे लाइ ऐं इन्वेस्टिगेशन जे लाइ छा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कंदी? उन हवाले सां जेको आहे सो इमरान ख़ान साहब पंहिंजे प्रेस कॉन्फ्रेंस में मतिलबु हिकु त इहो ज़िक्र कयो त हुन हिकु वीडियो ठाही आहे जंहिंमें हुनखे इहा ख़बर पई शुरूअ में त 4 हिकिड़ा हाई लेवल जा माण्हू आहिनि जिन पाण में हिकु मीटिंग कई आहे जंहिंमें वेही हुननि फ़ैसिलो कयो मूंखे माराइण जो। उन हवाले सां हुन हिकु वीडियो ठाहे उहा मुल्क खां ॿाहिरि किथे रखी आहे त जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता इमरान ख़ान जी जान खे कुझु थिए त हू उहा रिलीज़ कंदा ऐं उहे नाला ज़ाहिर कया वेंदा। उन्हनि जा नाला हिन वक़्तु ज़ाहिर न कया। जॾहिं त हिन हमले जे हवाले सां हुन इहो ॿुधायो त 3 माण्हू आहिनि वफ़ाक़ी सतह ते, जंहिंमें वज़ीर आज़म पाकिस्तान शहबाज शरीफ़ आहे, वज़ीर दाख़िला आहे वफ़ाक़ी वज़ीर दाख़िला राणा सनाउल्ला ऐं हिकु हाज़िर सर्विस ऑफिसर आहे, जिन टिनी वेही करे इहो मूंखे माराइण जो फ़ैसिलो कयो। ऐं हुन पंहिंजी हिकु पुराणे खिताब जी क्लिप बि प्रेस कॉन्फ्रेंस में ॾेखारी जंहिंमें हुन इहो चयो त मां अॻु में ई ॿुधाए चुको हुयुसि त मज़हब जेको इल्ज़ाम हणी मूंखे सलमान तासीर वांगुरु हे मूंखे क़तल कराइण चाहिनि था ऐं हिननि उहा ई कोशिशि कई जेको आहे सो उन तरीक़े सां मूंखे क़तल कराइण जी। ऐं बाद में हिननि जो प्लान हुयो त असां इहो चयूं हा त जीअं त इमरान ख़ान तो हिन मज़हब कई इन करे के हिकिड़े जनूनी शख़्स जेको आहे सो हिनखे क़तल करण जी कोशिशि कई। तव्हां हिते ई रहिजो, असां पहिरें इस्लामाबाद हलूं था। असद असां सां मौजूदु आहिनि उते KTN जे नुमाइंदा। असद, अॼु छा सूरत हाल रही ऐं घणी देरि या छिकताण हली, हाणे छा सूरत हाल आहे इस्लामाबाद में? जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे उहा पुरअमन आहे। हिन वक़्तु कारकुन छड़ो छड़ थी विया आहिनि। ठीकु आहे। हिन खां अॻु जीअं ई जुमे जी निमाज़ जो टाइम खां पोइ बाज़ाब्ता तौर ते हिकिड़ी PTI तरफ़ां पधिराई कई हुई त मुख़्तलिफ़ हंधनि ते एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा ऐं पहिरियों मुज़ाहिरो जेको आहे औरतुनि तरफ़ां कयो वेंदो जेको प्रेस क्लब वारो हूंदो। उहो बि इंतिहाई वॾो मुज़ाहिरो हो जंहिंमें वॾे तइदाद में PTI जे औरत कारकुननि ऐं अॻवाननि शिरकत कई। उन खां पोइ असांखे फौरी तौर ते इतलाह मिलियो त जेके आहिनि फैज़ाबाद जेको इस्लामाबाद ऐं पिंडीअ जो जेको बॉर्डर एरिया आहे उते जेको आहे हिकिड़ो वॾो जुलूस निकिता आहिनि ऐं उते पुलिस तरफ़ां फायरिंग शेलिंग कई वई आहे। ऐं जंहिंखां पोइ असीं फौरी तौर ते जॾहिं उते पहुतासीं त उहो इलाइक़ो जेको फैज़ाबाद वारो आहे जेको मुज़ाहिरनि ऐं धरणनि जे हवाले सां मशहूरु आहे, उहो इलाइक़ो मैदान जंग बणियलु रहियो ऐं उते शेलिंग कई वई ऐं शदीद क़िस्म जी कारकुननि मथां शेलिंग कई पुलिस तरफ़ां। इस्लामाबाद पुलिस जेका इस्लामाबाद तरफ़ कारकुननि खे PTI जा जेके कारकुन असद तव्हां असां सां रहिजो। असांखे जॉइन कयो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻवान ऐं मेंबर सूबाई असेंबली खुरम शेर ज़मान। खुरम साहब, अस्सलाम वालेकुम।
जी, अस्सलाम वालेकुम। क्या कहना चाहेंगे आज जो कुछ कराची में हुआ और जिस तरीके से ट्रीट किया गया, आपका मुजाहरा था और फिर कहाँ जाना चाह रहे थे आप और क्यों रोका गया? अच्छा देखिए, सबसे पहली बात तो गलत कही गई कि इस तरह वो तासुर दिया गया कि शायद हम किसी कोर की तरफ जा रहे हैं। हमारे जो लड़के थे, जो वहाँ पे जितने भी लोग, सब गवर्नर हाउस की तरफ एहतजाज करने जा रहे थे। ठीक है। और हमारे पूरा मन एहतजाज के ऊपर जो है इस तरह शेलिंग की गई, जो कि बहुत नामुनासिब है। मैं सख्त अल्फाज में उसकी मजम्मत करता हूँ, उसकी हुकूमत की मजम्मत करता हूँ। देखिए, ये तो हमारा आईनी हक है ना। अब हम वो सियासी जमात तो नहीं कि जो जिनके पास दहशतगर्द हो, जिनके पास टारगेट किलर हो, जिनके पास भत्तेखोर हो, गुंडे हो, बदमाश हो। हम तो सीधे साधे लोग हैं, कराची शहर के अंदर आपके सामने है कि अकेले हमने लड़ लड़ के अपनी आवाज बुलंद कर करके शहर के अंदर हमने अमन कायम किया। तो अब हमें कितना रोकोगे? हमने तो उस दौर के अंदर भी यहाँ पर जंग लड़ी बगैर किसी असले के, बगैर किसी गुंडों के, और अपने मकसद में कामयाब हुए। पूरे शहर ने हमें वोट दिया। लिहाजा ये पुरअमन एहतजाज करना ये हमारा हक है। आज जो कुछ पाकिस्तान पीपल्स पार्टी ने किया है, एक दिन इसका इनको सामना करना पड़ेगा। हम ये तवक्को नहीं करते हैं पीपल्स पार्टी से, क्योंकि वो तो अपने आप को जमहूरियत का चैंपियन समझती है ना, और आइन के बारे में बातें भी बहुत ज्यादा करती है। तो जमहूरियत के जो चैंपियंस हैं, आज वो आइन का जो हक हमें हासिल है, उसमें अगर हम पे एहतजाज करेंगे, किसी भी हाल में काबिल कबूल नहीं है। आज आपने हमें रोक लिया, कल से डबल तादाद में निकलेंगे, परसों इससे ज्यादा बड़ी तादाद में निकलेंगे। हम पूरे कराची शहर को सड़कों के ऊपर लेकर आएंगे। लेकिन ये देखिए ना, आपने जो मुजाहरा किया उससे पूरा शहर डिस्टर्ब हुआ। आप ये मुजाहरा ऐलान कर सकते थे गवर्नर हाउस का, कराची प्रेस क्लब, ऐसी जगह हैं जहाँ पे एहतजाज होते हैं। शाहराह फैसल एक ऐसी मेन आर्टलरी है, लोगों को परेशान करके एहतजाज करना। खुर्रम शेर सामान, आप हमारे साथ हैं? खुर्रम साहब, आप हमारे साथ, हमें आवाज़ सुन रहे हैं आप हमारी? नहीं। असद शर असां सां मौजूद हुयो। इस्लामाबाद जी सूरत हाल असद तव्हां ॿुधायो पिया त फैज़ाबाद मैदान जंग हुयो, उन खां पोइ छा थियो तव्हां ॿुधाईंदव? बिल्कुलु मैदान जंग बणियल रहियो ऐं पुलिस तरफ़ां शेलिंग कई वई। हिन दफ़े पुलिस सुबुह सां ई हिकिड़ो पिंडी जेका पंजाब हुकूमत आहे या रावलपिंडी जी इंतज़ामिया आहे, उनखे हिकिड़ो ख़त लिखियो वियो हो इस्लामाबाद इंतज़ामिया त कारकुन अचनि पिया फैज़ाबाद क्रॉस करे, इन करे उन्हनि खे रोकियो वई। पंजाब पुलिस उन्हनि खे पाण रोके त जीअं इस्लामाबाद पुलिस पंहिंजो को ताक़त जो इस्तेमालु न करे। पर पंजाब पुलिस बिल्कुलु ख़ामोश हुई ऐं जीअं ई मुज़ाहिरो थियो, मक़ामी अॻुवान गॾु थी विया, उन्हनि टायरनि खे बाहियूं ॾिनियूं ऐं वॾे तादाद में उन्हनि टायर साड़िया, रोड ब्लॉक करे छॾियो। इहो तव्हांखे पाण ख़बर आहे त इहो मरी तरफ़ रोड वेंदो आहे, इहो इंतिहाई जेको आहे सो मसरूफ़ तरीन रोड आहे। रावलपिंडी सदर तरफ़ वेंदो आहे ऐं जितां मुख़्तलिफ़ पिंडी जी हिकिड़ी वसी एरिया आहे उन तरफ़ वेंदो आहे। त उन ते वॾे हज़ारनि जी तइदाद में माण्हू बि गॾु थी विया ऐं पुलिस हिन दफ़े जेके शेल हलाया उन्हनि जो असरु घटि हो। अच्छा। जेके गुज़िरियल उन्हनि जो असरु घटि हो ऐं कारकुन थोरी देरि में वरी ॿीहर पाण खे जीअं जवान महसूसु पिया कनि, पखियुनि खे पाणी हणी ऐं जेको पाणी जो इस्तेमालु करे पाण खे उहो एक्सपायर शेल न हुया हिन दफ़े, एक्सपायर शेल न हुया तव्हां चओ था? बिल्कुलु एक्सपायर शेल न हुया ऐं उन्हनि जो असरु घटि हो, जंहिंखां पोइ वरी कारकुन गॾु थी पिया वञनि, वरी फैज़ाबाद वारी पुल क्रॉस करण जी कोशिशि पिया कनि, जंहिंमें वरी पोइ इस्लामाबाद पुलिस। घणा कारकुन गिरफ़्तार आहिनि हिन में असद? हिन वक़्त जी जेके इतला आहिनि त 20 जे लॻभॻि शुरूआती तौर ते त पुलिस 20-25 कारकुन गिरफ़्तार करे खणी वई ऐं हिन वक़्त बि इतला आई आहे त छापनि जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु पुलिस, इस्लामाबाद पुलिस मुख़्तलिफ़ थाननि ते उन्हनि कारकुननि मथां केस दाख़िल करण जूं जेके तयारियूं करे रही आहे ऐं मुख़्तलिफ़ कारकुननि मथां जेके दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। फैज़ाबाद बि हाणे रेड ज़ोन में आहे, नाज़रीन जे लाइ असां पुछूं था? न, फैज़ाबाद रेड ज़ोन में न आहे। फैज़ाबाद खां जेकॾहिं तव्हां 2 किलोमीटर अॻिते ईंदा त 0 पॉइंट ते उहो पोइ ऑटोमेटिकली रेड ज़ोन में अची वेंदो। सही आहे। करे पुलिस छो उते फैज़ाबाद में छो थियो? माना इन करे त रोड ब्लॉक कयो हुयो ऐं कोई इजाज़त न हुई प्रोटेस्ट जी? इजाज़त न हुई। फैज़ाबाद मनोज हिकिड़ी अहिड़ी पॉइंट आहे जेका हर माण्हूअ जे या सॼी दुनिया जे नज़रुनि जो हिकिड़ो मर्कज़ आहे, सॼे मुल्क जो ख़ासि तौर ते। फैज़ाबाद तव्हां त धरणनि जे लिहाज़ खां मशहूरु आहे ऐं कारकुननि जो जेको मक़सदु हुयो त पिंडी तरफ़ ईंदड़ रस्ता बंदि कया वञनि। हाणे पिंडी तरफ़ ईंदड़ रस्ता छो पिया बंदि कनि, इहा त वरी हिकिड़ी अलॻि कहाणी आहे। असद तव्हां असां सां रहिजो, कराची जी सूरत हाल पुछूं। अब्दुल्ला सोलंगी KTN जे नुमाइंदे असांखे जॉइन कयो आहे।
अब्दुल्ला छा सूरत हाल हुई, किथे किथे प्रोटेस्ट हुयो कराची में, ऐं पोइ शारा फैसल खां अॻिते छो वधिया ऐं पुलिस किथे उन्हनि खे काउंटर कयो? ॾिसो, जीअं असांजा लाहौर ऐं इस्लामाबाद जा दोस्त ॿुधाइनि पिया त जीअं ऐलान थियल हुयो PTI जो त जुमे जी निमाज़ खां पोइ एहतिजाज कया वेंदा, पूरा मुल्क गिर हीअ एहतिजाज हुआ। इन ऐलान बाद जीअं जुमे जी निमाज़ ख़तमु थी वई, उन खां पोइ एहतिजाज जो सिलसिलो कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जीअं थींदो रहियो, पर जेको मेन इन्हनि जो इंसाफ़ हाउस जे अॻियां धरणो हणो हुयो, उहो जेको आहे उन्हनि जो वधी वियो ऐं उन खां पोइ हू सुरंदा अची करे रेड ज़ोन चइजे उहो, छाकाणि त ही असांजे सिलेक्शन बोर्ड बि आहिनि ऐं ॿ टे ॿिया जेके रेड ज़ोन वारा इलाइक़ा आहिनि रीजेंट प्लाज़ा जे साम्हूं ऐं भरिसां, तंहिं करे हीअ गोरा कब्रिस्तान खां सुरंदे अॻिते वधी वञी जेको रेड ज़ोन वारा इलाइक़ा चइजनि, शारा फैसल जो मेन रोड चइजे, उते वञी हिननि एहतिजाज कयो, जिथे जेको आहे हुननि खे पुलिस बार बार चयो त तव्हां हिते एहतिजाज न कयो ऐं जेको आहे इंसाफ़ हाउस अॻियां जेको शारा फैसल आहे उते तव्हां एहतिजाज कयो, पर जेको आहे उन्हनि उहो एहतिजाज उते जारी रखियो, जंहिंखां पोइ पुलिस जेको आहे लठबाज़ी शुरू करे ॾिनी, जेके शेल हलाया। उन खां पोइ जीअं ॿुधाए पियो दोस्त असद शर्त, हुननि जे शेल में असरु न हो, पर कराची जे शेलनि में तमामु घणो असरु हुयो, छाकाणि त जेके शेल उते फायर कया विया त असां किलोमीटर खण अॻिते वियासीं, पर शायदि हवा जे करे असांखे एतिरो असरु थियो जो असां जेके FTC बिल्डिंग भरिसां मौजूदु हुयासीं, पुलिस वारा उते जेके फायर करण खां पोइ उते मौजूदु हुया, उन्हनि खे बि वापसि रिवर्स यानी की उन्हनि जो गैस ऐं असरु एतिरो आयो जो उन्हनि जा चेहरा ॻाढ़ा थी विया, उन्हनि जे अखियुनि मां जेको आहे पाणी वहणु शुरू थी वियो, जंहिंखां पोइ लठबाज़ी थी त केतिरा ई कारकुन भॼी विया, पर केतिरा ई कारकुन उते जेको आहे पथराव पिणु कयो पुलिस जे मथां, जॾहिं त शेलिंग में जेको आहे 13 ॼणा ॿुधाए पिया वञनि त ज़ख़्मी थिया, जिन में मामूली बि ज़ख़्मी थिया आहिनि। अच्छा, हिन में ख़वातीन हुयूं, बुज़ुर्ग बि हुया, उन्हनि जी छा थियो? पोइ घणा कारकुन गिरफ़्तार थिया? बिल्कुलु, जीअं पहिरियां उन्हनि खे कोशिशि कई वई त औरतूं ऐं जेके बुज़ुर्ग हुया उन्हनि खे साइड कयो वञे, ऐं हिननि कोशिशि उहा कई जॾहिं इन्हनि खे उथारण खां लाइ पहिरियों उन्हनि जी लठबाज़ी शुरू कई, जीअं लाठीचार्ज थी त उन खां पोइ शेलिंग थिया, जॾहिं त गिरफ़्तारी हिन वक़्तु ॿुधाई पई वञे, जेको SSP ॾखण असद रज़ा उन ॿुधायो आहे त हिन वक़्तु ताईं 15 ॼणा जेको असां गिरफ़्तार करे चुका आहियूं, पर उन सां गॾु न सिर्फ़ु जेकी साउथ पुलिस पर ईस्ट पुलिस पिणु जेको आहे गिरफ़्तारियूं कनि। मजमूई तौर ते जेकॾहिं चयो वञे त 40 खां 50 PTI इल्ज़ाम हणे थी त पुलिस फायरिंग कई आहे ऐं स्ट्रेट फायरिंग कई आहे, जंहिंमें उन्हनि जो हिकिड़ो MPA बि ज़ख़्मी आहे। न, उहो फायरिंग बिल्कुलु बि न आहे थी, असां हुते मौजूदु हुआसीं। हीअ जेको आहे सो शेल जेके फायर थिया उन शेल लॻण सां उनखे ज़ख़्मी थियो आहे ऐं उन सां गॾु लाठी चार्ज थी विया, उन्हनि में ज़ख़्मी थिया आहिनि। सिधी फायरिंग पुलिस नाहे कई, उते पुलिस जे ऑफिसर ख़ासि तौर ते SSP ईस्ट ऐं SSP साउथ मौजूदु हुया, जन जेको आहे फायरिंग लाइ कॾहिं बि जेको आहे हुननि खे जेको सख़्ती सां मना कई वई हुई, पर जेको आहे हुननि खे शेल लाइ जेको आहे चयो वियो, हुकुम ॾिनो वियो हो, लठियूं ॾिनियूं वियूं हुयूं, ख़ासि तौर ते एहलकारनि वटि लठियूं हुयूं जेके अब्दुल्ला असां सां हुजो तव्हां हिते ई। राहिला ख़ादिम हुसैन पाकिस्तान मुस्लिम लीग नून जी अॻवान असांखे जॉइन कयो आहे। राहिला साहब अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। क्या कहना चाहेंगी आज जो कुछ पूरे दिन हुआ और जिस तरीके से एहतजाज हुए, किस तरफ जा रही है मुल्क की सियासत और किस तरीके से हुकूमत इसे टैकल करेगी? बहुत शुक्रिया जी। पूरा दिन जो है PTI के चंद एक जो लोग थे इंतशार पसंद, जाहिर है मैं तो इनके सारे लोगों को कहती हूँ कि ये बड़ा ज़हनी तौर पे बड़े फसादी किस्म के लोग हैं। इन्होंने जो तमाशा पूरी जगह पे, हालांकि मुख्तलिफ टोलों में ये आए हैं, चंद एक लोग थे और उन्होंने सरकारी अमला को जिस तरह से नुकसान पहुंचाया और जिस तरह से उन्होंने इंतशार फैलाया, लोगों के लिए ट्रैफिक रोकी और कोई रीजन ना होने, कोई रीजन नहीं है, हमले भी खुद ही कराते हैं, खूनी इनकलाब भी खुद ही बातें करते हैं। और इमरान खान साहब को जो है, हमें तो हमदर्दी है उन लोगों से जो बेचारे इस शख्स के पीछे अपनी फैमिलीज को अधूरा छोड़कर चले गए हैं। हमें तो दुख और अफसोस उन लोगों पर भी है कि वो इस फसाद के पीछे जो है अपनी फैमिली को इस तरह से परेशान किए हुए हैं। पूरे दिन पूरे मुल्क में तमाशा लगाई रखा। लेकिन एक बात मैं आपको वाज़ेह करती हूँ कि ये फितना, ये फसाद, ये इंतशार ज्यादा देर तक रियासत बर्दाश्त नहीं करेगी। रियासत इनको आईनी हाथों से कानून के मुताबिक जरूर निपटेगी। सही है। इनकी अपने सूबे के अंदर हुकूमत हो, इनकी अपनी पर्सनल सिक्योरिटी भी हो, इनके अपने IGs हो, इनके अपने मुतलका पुलिस वाले भी हों जिनकी ड्यूटीज लगी हों। ऐसे में ये खुद ये कारनामा करने के बाद इस्तीफा मांग रहे हैं वजीर आजम का,
परवेज इलाही का इस्तीफा क्यों नहीं मांगा गया? क्यों नहीं अपनी सूबाई वुज़रा का इस्तीफे मांगे गए, जो खुद भी उस वक्त उस कंटेनरों पे भी कई मौजूद थे, जिन्हें भागते हुए दिखाया गया है, जो टैंकों के आगे लेटने के लिए भी तैयार थे? क्यों नहीं उनको दिखाया जा रहा कि जनाबे वाला ये थे सूबाई वुज़रा जिनको कुछ नहीं हुआ, बाद में पट्टियां बांध कर आ गए? खुदा का वास्ता है, ये अब कोई 80 की दहाई नहीं है, ये 2022 है। यहाँ लोग सब कुछ देख लेते हैं, सब कुछ पता चल जाता है। आपको न जाने तहकीकात नहीं होनी चाहिए? कोई आला किस्म का कोई जुडिशियल कमीशन ही बना दें? बिल्कुल हम उस तरफ भी जा रहे हैं, बिल्कुल हम उस तरफ भी जा रहे हैं, और हम कतई तौर पे इनको सेफ साइड नहीं देंगे। इनको अपनी फेस सेविंग के लिए लॉन्ग मार्च में लोग इनके साथ रहे थे, ये सारा ड्रामा इन्होंने क्रिएट किया। आम आदमी की नजर देख रही है, उसको तो क्या रियासत नहीं देख रही? हम सब देख रहे हैं जो ये लोग कर रहे हैं। गोलियां तो चली हैं राहिला साहिबा, गोलियां तो चली हैं, वो तो बिल्कुल तमाम कैमरों की आंख ने, वहां मौजूद सहाफियों ने रिपोर्ट किया, हर चैनल के सहाफी ने रिपोर्ट किया। मैं कब इनकार कर रही हूँ? बिल्कुल गोलियां चली, और आप तफ्तीश होने दें। मैं आपको ये इंकशाफ कर रही हूँ, आप इसकी तफ्तीश होने दें। इसके सारे ताने बाने जाके इमरान खान की साजिशों के साथ जा मिलेंगे, जो वो मुल्क रियासत के साथ कर रहे हैं कि मैं नहीं हूं तो कुछ नहीं बचने दूंगा, मैं नहीं हूं तो मार्शल लग जाए, मैं नहीं हूं तो पाकिस्तान को आग लगा दो। खुदा न खासा ऐसे फितने फसाद के साथ पहले भी रियासतें निपटती रही हैं। ये लॉन्ग मार्च क्या बेनजीर भुट्टो ने नहीं किए? क्या लॉन्ग मार्च नवाज शरीफ ने नहीं किए? क्या लॉन्ग मार्च जो है हमजा शहबाज शरीफ और मरियम ने नहीं किए? लेकिन अफसोस मुझे इस बात का है कि अपने लोगों को ये उकसाना, कल आपने कंटेनर्स पे लोगों की बाद में तकारीर सुनी कि जला दो, बदला लो जाकर इमरान खान का। किस बात का बदला ले रहे हैं आपके? इमरान खान इक्तदार में नहीं रहा, उसे आईनी तौर पर इक्तदार से निकाला गया है, उसे गैर आईनी तरीके से नहीं निकाला गया, उसे अवाम के वोटों के जरिए इक्तदार से निकाला गया है। इलेक्शंस आने वाले हैं ना, अभी वो परसों एतराफ कर चुके थे कि मेरा इलेक्शन पे बात हो जाए, वो तो यही कह रहे हैं कि इलेक्शन पे बैठ के बात तो करें। मुझे एक बात अपनी मुकम्मल करने दें कि आज से 2 दिन पहले वो एतराफ कर चुका कि जनाब मेरा लॉन्ग मार्च जो है इस्लामाबाद जाके खत्म नहीं होगा, ये तो 10 महीने भी चल सकते। जाहिर है इस हुकूमत को 10 महीने मजीद है, लेकिन अगर इमरान खान की यही हरकतें रही तो रूल्स के अंदर ये बात प्रोविजन मौजूद है कि ये असम्बली एक्सटेंशन ले ले। मतलब अगर आप समझते हैं हम किसी की धौंस और धांधली के अंदर और जत्थे के ऊपर हम ब्लैकमेल नहीं होंगे। चलिए वो तो ना हो, लेकिन क्या यही तरीका है? हुकूमत जो है वो बड़ी बुरदबार होती है, बड़ा तहम्मुल का मुजाहरा करती है, बहुत बड़ी सिचुएशंस आपने देखी होंगी कि बेनज़ीर भुट्टो साहिबा हों, मियां नवाज शरीफ साहब हों, बड़ी शदीद किस्म की एक दूसरे के खिलाफ अपोजिशन थी, तनकीद थी, लेकिन उसके बावजूद कहीं ना कहीं बैठ जाते थे। तो बैठ क्यों नहीं? मैं आपको थोड़ा सा पीछे ले जाना चाहती हूँ। जी। जब मियां नवाज शरीफ साहब चीफ जस्टिस की तहरीक की बहाली के लिए निकले थे, तो अभी तो वो शदारा से क्रॉस किए थे तो मुज़ाकरात की टेबल पर आ गए थे, क्योंकि वो सियासतदान थे। ठीक है, ये जनाब सियासतदान नहीं है। नहीं, आपकी तरफ से कोई ऐसी कंपोजिट ऑफर भी तो नहीं हमने देखी। हम तो मुस्तकिल राणा साहब को देखें या फेडरल मिनिस्टर्स देखें, वो इसी लहजे में बात कर रहे हैं कि जी कोई हमारे बहुत दफा मुज़ाकरात की बातें हुई, बल्कि पहले दिन जब ये हुकूमत 2018 में बनी तो शहबाज शरीफ साहब की तकरीर भी आपको याद होगी, तो उन्होंने कहा था आज हम मिसाके मुईशत कर लेते हैं सब मिलकर। इमरान खान ने कहा नो। अब तो ISPR भी कह चुकी कि जनाब इमरान खान हमें कहता था सबसे बड़ा क्या मसला है, हम पूछते थे तो वो आगे से जवाब देता था मेरे लिए सबसे बड़ा अपोजिशन मसला है। तो जिस आदमी की सोच ये हो और उसकी पार्टी सिर्फ घिराव जलाओ की बात करती हो तो उसे आप जत्था ही कहेंगे, उसे आप पॉलिटिशियन नहीं कहेंगे। वो तो इलेक्शन लड़ रहे हैं, वो तो आपके सामने, वो तो आपके सामने। इमरान खान की जितनी टीम है वो सब मुज़ाकरात करना चाहते हैं, ये भी आपको मैं इंकशाफ कर दूं। अच्छा। वो रात के अंधेरे में हमारे लोगों से मिलते हैं और कहते हैं कि किसी तरह हमारे साथ मुज़ाकरात कर लें। इमरान खान जो है अगले दिन तकरीर के बाद कहते हैं मैं उसको भी टांग दूंगा, वो भी साजिश कर रहा है, वो भी साजिश कर रहा है। ऐसे शख्स के साथ मुज़ाकरात कैसे होंगे? लेकिन राहिला साहिबा देखे ना, जब इलेक्शन होते हैं अभी इमरान खान साहब ने जो अभी अपनी तकरीर फरमाई है टीवी के ऊपर, कौन से खिताब नहीं फरमा रहे थे, अपने कारकुनों को सामने बिठाकर वो तकरीर कर रहे थे। क्या उसके अंदर एक दफा भी उन्होंने बात की कि मुझे मुल्क पाकिस्तान को आगे ले जाने के लिए कुछ काम करना चाहिए? वो तो कह रहे हैं आज भी कि एहतजाज जारी रखना, ये घिराव जलाओ जारी रखना जब तक मैं इस्लामाबाद लॉन्ग मार्च की आपको तारीख ना दे दूं। आप 4.25 साल पाकिस्तान को डुबो के चले गए,
महंगाई का क्या आपने हाल कर दिया कि आज 4-5 महीने बाद मुल्क को संभालने को मुश्किल हो रही है। आप इकोनॉमी के क्या जीडीपी आपने नीचे कर दिया, कोई रिजर्व्स आपके पास मौजूद नहीं रहे, हर सेक्टर आपने बंद करके चले गए। आज जब पाकिस्तान ने डॉलर को काबू कर लिया, महंगाई को कंट्रोल कर लिया, मैं नहीं कह रही कम कर दिया, कंट्रोल कर लिया, तो आज आप फिर वही बातें कर रहे हैं कि मैं मुल्क पाकिस्तान को चलने लाहौर से गुजरांवाला तक आप देखें, उनके कारकुनान आए हैं, किसी चीज को उन्होंने टच नहीं किया है, वो आ रहे थे। आप लोग भी इस्लामाबाद गए, बिलावल भुट्टो जरदारी कराची से इस्लामाबाद गए, मौलाना फजलुर रहमान गए। मुझे आप जवाब दें, हुकूमत किसकी है पंजाब में? नहीं, किसी चीज को टच नहीं किया। वो जो तैयारियां इस्लामाबाद में हो रही थी और जिस तरीके की प्रेस कॉन्फ्रेंस हो रही थी, ये तो एक ये प्रोसेस तो रहता है। आपने भी कहा कि हम लोगों ने भी नहीं, मुझे अब आप एंकर हैं माशाल्लाह, सारा दिन आप प्रोग्राम करते हैं, मुझे बताइए कि ये किसकी अंडर प्रोटेक्शन पंजाब से, लाहौर से निकले हैं, ये किसकी जिम्मेदारी? उन्हीं की जिम्मेदारी थी, उनकी हुकूमत है। बस मेरी बात का जवाब आपने दे दिया। ये वफाक की जिम्मेदारी नहीं थी, और आज कहते हैं कि हम जीआईटी बनाएंगे, पंजाब बनाएगा जीआईटी। क्यों बनाएंगे जी आप जीआईटी? वफाक के लोगों को आप शामिल करेंगे तो जीआईटी बनेगी। ताकि दूध का दूध और पानी का पानी होना चाहिए। आप अगर इस तरह के, मैं अब बता रही हूँ, अगर आप इस तरह के प्लेस खेलेंगे, ड्रामा खेलेंगे, तो हम आपको खेलने नहीं देंगे। और फैसला आप समझती हैं पार्लियामेंट में ही होना चाहिए? लोगों की अमलाक को जाग लगाए। आपने कल भी देखा कि जो बेचारे शरीफ शहरी थे जिनका सियासत से कोई ताल्लुक नहीं था, पीटीआई के लोगों ने उनकी सड़क बंद करके उनको मारा पीटा, एम्बुलेंसेस बंद कर दी, लोगों को जाने नहीं दिया, उनकी अमलाक को जला रहे थे। आज सरकारी अमलाक को जला रहे हैं, तो आप इनको सियासतदान कहेंगे? आप समझते हैं कि हल पार्लियामेंट में ही है? आप समझते हैं कि सब कुछ का हल पार्लियामेंट में ही है? बस यकीनी तौर पर मैं आज भी यही कहती हूँ कि इमरान खान अगर अपने आप को सियासी जमात समझता है और कहता है कि अगर उसके पास सियासी जमात है तो फिर उसको सियासतदान बनकर मुज़ाकरात करने चाहिए। इलेक्शंस अपने वक्त पर होंगे। हम किसी की धौंस धांधली और या किसी के फ्रॉड के अंदर या किसी के ड्रामों के ऊपर बात नहीं करेंगे। इमरान खान साहब को गोलियां लग गई, इमरान खान का जो कंटेनर था वो बुलेट प्रूफ था। मुझे तो ये लॉजिक समझ नहीं आ रही कि सामने से नीचे से आदमी का फायर करने वाला एक के मुंह पे गोली लग रही है, एक की टांग पे गोली लग रही है। ये तो अक्ल भी माउफ हो रही है इन बातों के ऊपर। हमारे भी सवाल ये तो तहकीकात साहब बिल्कुल साबित करेंगे। थैंक यू वेरी मच, बहुत शुक्रिया राहिला कादिम हुसैन साहिबा, बहुत शुक्रिया। पाकिस्तान मुस्लिम लीग नून जो मौक़िफ़ तव्हांजे साम्हूं अची वियो। अञा को डायलॉग जो को माहौल कोन्हे, जेसि ताईं ज़बान दुरुस्त न थींदी खान साहब जी ऐं उन्हनि जी तरफ़ां जेका इल्ज़ामात विफ़ाक़ी हुकूमत ते आहिनि, जेसि ताईं उन्हनि ते उहो काबू न पाईंदो तेसि ताईं को कंहिं क़िस्म जी का डायलॉग न थींदो। ऐं पार्लियामेंट वाहिद अला अब्दुल्ला असांखे डिटेल ॿुधाइनि पिया पहिरें राहिला कादिम हुसैन सां। अब्दुल्ला, छा सूरत हाल रही पियो? घणा माण्हू गिरफ़्तार आहिनि ऐं हाणे छा सूरत हाल आहे मुख़्तलिफ़ रोडनि जी? ऐं सुभाणे जे लाइ को लाहे अमल जो ऐलान कयो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़? ॾिसो, हिन वक़्त ताईं जेके गिरफ़्तारियूं थियूं उन्हनि में 35 गिरफ़्तारियूं थियूं, जॾहिं त 15 ॾखण में ऐं जेको आहे सो उन खां वधीक 10 खां 15 जेको आहे सो हुन में ईस्ट ज़ोन में थियूं, ईस्ट ज़िले में थियूं। मुख़्तलिफ़ जो करे ही शहर फैसल रोड अधु जेको आहे ईस्ट में आहे त अधु साउथ में आहे, तंहिं करे जेको आहे सो गिरफ़्तारियूं मुख़्तलिफ़ पुलिस कयूं, पर हिन वक़्त ताईं उन्हनि में को बि केस दाख़िल थियण वारो अञा ताईं ख़बर न पई आहे त अञा ताईं उन्हनि खे छो रखियो वेठा आहिनि, या उन्हनि खे आज़ादु कयो वेंदो या उन्हनि ते केस कयो वेंदो, हिन वक़्त ताईं न थियो आहे। पर मुंहिंजे ख़्याल में त केस जी तयारियूं कयूं पियूं वञनि, अप्रूवल वठण खां पोइ केस दर्ज कयो वेंदो। छो जे करे हीउ जेको अॼु जंहिंमें भंजड्रा कयो वियो आहे हुन में पुलिस खे पथर लॻण सबबि बि कुझु एहलकार जेको आहे ज़ख़्मी थिया आहिनि, पर हीउ जेको विगोड़ थियो आहे ऐं चकरियूं थियूं न उन में केतिरा ई जेके शहरी उहे पिण परेशान। ऐलान पीटीआई जी तरफ़ां थियो आहे अब्दुल्ला? को पीटीआई जी तरफ़ां ऐलान थियो आहे सुभाणे जे लाइ को लाहे अमल? ॾिसो, हिन वक़्त ताईं कराची मां त जीअं तव्हां सां खुरम शेर साहिब मां ॻाल्हाए पियो, पर कराची मां को ऐलान न थियो आहे ऐं कराची मां न थींदो जेसि ताईं जेके क़यादत लाहौर में जेके वेठल आहे वज़ीराबाद में उतां जेको ऐलान न थींदो तेसि ताईं हिते अञा ख़ुदा बख़्श लाइन असां सां आहिनि लाइन ते? अच्छा, ख़ुदा बख़्श, छा इहो अपडेट कजो त हाणे इहो तक़रीबन 24 कलाक खां मथे थी चुका आहिनि वाक़िए खे, को FIR दर्ज थी आहे या इन जे हवाले सां का तयारी तव्हां ॾिसो था, ऐं छा तव्हां सम्झो था त ही FIR कहिड़े टाइप जी हूंदी? जी बिल्कुलु,
पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान पंहिंजी तकरीर में बि उनजो ज़िक्र कयो त हू FIR जंहिं तरीक़े सां कटाइण चाहिनि था उन हवाले सां उनखे मुश्किलात पेश अची रहियूं आहिनि ऐं उहा जेको आहे सो जेको न कटाए सघिया आहिनि हिन वक़्त ताईं। उनजो जेको सबबु आहे उन में तव्हां सम्झो था त इमरान ख़ान 3 माण्हुनि जो नालो ॾिनो आहे, जंहिंमें वज़ीर आज़म इमरान शहबाज शरीफ़ आहे, वज़ीर दाख़िला राणा सना ऐं टियों हिकु हाज़िर सर्विस ऑफिसर आहे। असल मसइलो जेको हिते जेको गर्दिश आहे उहो इहो आहे त पंजाब जो जेको वॾो वज़ीर आहे परवेज़ इलाही, पोइ उन बि अॼु इमरान ख़ान सां मुलाक़ात कई हुई ऐं उन हवाले सां इहे ई ख़दशात हुया पंजाब हुकूमत जा त तव्हां इहे नालो जेको आहे सो टियों नालो जेको आहे उहो उन मां ख़ारिज कयो छो त उहो असांजो जेको आहे सो हाज़िर सर्विस हिकु ऑफिसर आहे। उन हवाले सां ई जेको आहे सो FIR ताख़ीर जो शिकार आहे, जंहिंजे करे हिन वक़्त ताईं FIR न कढी सघी आहे। तो PTI चेयरमैन बि ज़िद आहे त इहे टई नाला FIR में शामिल कयो, तॾहिं त पंजाब जी जेका हुकूमत आहे परवेज़ इलाही जंहिंखे हेड करे रहियो आहे उहो इन खां कतराए रहियो आहे ऐं उनजी कोशिशि आहे त कंहिं बि तरीक़े सां इमरान ख़ान खे मुतमइन कजे त हाज़िर सर्विस कंहिं ऑफिसर जो नालो FIR में न ॾिजे ऐं जेको आहे सो तफ़्तीश खे जेको माण्हू असां गिरफ़्तार कयो आहे उन खां अॻिते हलाइजे ऐं जेको आहे बराह रास्त कंहिं बि क़िस्म जी टकराव वारी सूरत हाल पैदा न कजे। इन जे करे ई हिन वक़्त ताईं FIR न कढी सघी आहे ऐं जेको आहे सो ॿई धुरियूं सां मुराद मुंहिंजी PTI चेयरमैन आहे ऐं ॿिए पासे पंजाब जी हुकूमत आहे करे रहियूं आहिनि। असद छा विफ़ाक़ी हुकूमत का कमेटी जुड़ी आहे अञा ताईं या उहा चीफ सेक्रेटरी ऐं IG पंजाब जी जो इंतज़ारु कनि था उन्हनि जी रिपोर्ट खां पोइ का कमेटी जोड़ी वेंदी? छा उते या जुडिशियल कमीशन जे हवाले सां का ॻाल्हि ॿोल हले रही आहे? इन हवाले सां अपडेट कजो। पंजाब हुकूमत जुडिशियल कमीशन जोड़ण जी जेका तयारी करे पई जेके हिननि खे बि इतला आहे असांखे उहा जुडिशियल कमीशन हिक तरफ़ी क़बूल न हूंदी। हाणे इहे सम्झो वफ़ाक़ में बेइतमादी करे छॾी आहे जेका पंजाब हुकूमत तरफ़ां जेका कमीशन जोड़ी वेंदी उन में वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां को शायदि सहकार न कयो वञे ऐं पंजाब हुकूमत खे वफ़ाक़ी हुकूमत खे अञा हिन तरह हिन वक़्त ताईं का रिपोर्ट न मिली आहे। जेकॾहिं अॼु रिपोर्ट मिली आहे त यकीनन क़ौमी असेंबली जे इजलास में इहा पेश कई वञे आहे छाकाणि जो क़ौमी असेंबली जे सभिनी मेंबरनि जो बि इहो मुतालबो हो त इहा जेको वाक़ियो आहे उन समूरे वाक़िए जा जेके मुकमिल तफ़सील आहिनि या जेका रिपोर्ट आहे उहा पेश कई वञे। अच्छा, को सो मोटो नोटिस या हिन हवाले सां बि को अदालत को पंहिंजो को नोटिस न वरितो आहे हिन हवाले सां? न ॾिसो फ़िलहाल जेके सो मोटो नोटिस वठण जी ॻाल्हि आहे फ़िलहाल जेके हालतूं आहिनि उहे PTI जे हक़ में न आहिनि। ज़ाहिरी जेके असबाब आहिनि ॾिसो असबाब बि ॾिठा वेंदा आहिनि। तव्हां माज़ी में ॾिठो आहे त को सबबु थींदो आहे त अचनि जॾहिं चाहे अदालत खुली वेंदी आहे ऐं राति जो 12 वॻे बि अदालतुनि जा रजिस्ट्रार अची अदालतुनि में वेही रहंदा आहिनि पर हिन वक़्तु को सबबु नाहे इन जे करे शायदि सो मोटो इन वाक़िए ते न थिए ऐं सवाइ हिकु जानी नुक़सानु थियो आहे ऐं ॿिया जेका क़यादत आहे उहा ज़ख़्मी आहे ऐं अदालत शायदि एॾे वॾे हिन मामले ते शायदि नोटिस न वठे या जेसिताईं हालतूं इमरान ख़ान जे हक़ में तव्हां सम्झो त हाणे हू जेका बैकडोर राब्ता हुया हुन में बि को डेडलॉक अची वियो आहे? जी ॾिसो न मनोज साहब बिल्कुलु हिन वक़्तु ॻाल्हियूं रुॻो लॉन्ग मार्च जे प्रेशर जे करे पिए थियूं। हाणे लॉन्ग मार्च जो प्रेशर बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे ऐं हाणे जेकॾहिं इमरान ख़ान ॿीहर लॉन्ग मार्च शुरू कंदो त शायदि उहा एॾी वॾी मुनज़्ज़म न हूंदी। PTI में बि हिकिड़ी तव्हांखे ख़बर आहे त PTI में बि हिकिड़ी बग़ावत हुई लॉन्ग मार्च जे सिलसिले में अक्सर जेके PTI जी क़यादत में जेके ॿिया अॻवान शामिल आहे उहे इन जे हक़ में न हुआ ऐं इहो ई सबबु हो त ॿियनि सूबनि मां कारकुन पंजाब में अची शामिल न थिया हुआ। हालांकि कुझु कारकुननि जो जेके अॻवान हूंदा आहिनि उहे शामिल थींदा आहिनि ऐं वॾो हिकिड़ो क़ाफ़िलो थींदो आहे पर उहे बि शामिल न थिया। इन करे पार्टी कुझु जेके जज़्बाती अॻवान हुया उहे त इमरान ख़ान जे इन मामले जी सपोर्ट कनि पिया पर जेके संजीदा माण्हू हुया जिन जा बैकडोर राब्ता हुआ उहे जेके हिन लॉन्ग मार्च जे हक़ में हिन वक़्तु न हुआ
छाकाणि हिन वक़्तु हालतूं मुल्क जूं अहिड़ियूं आहिनि, मुल्क जी मईशत इंतिहाई कमज़ोर आहे। IMF हिन वक़्तु तव्हांखे पाण ख़बर आहे त जेके IMF हिन भेरो ॿीहर शायदि नज़रसानी जो फ़ैसिलो कयो आहे। पेट्रोल जूं क़ीमतूं हिकु भेरो ॿीहर तइ थियण जे लाइ IMF सां ॻाल्हियूं कयूं वञनि ऐं आवाम खे को रिलीफ न पियो मिले, मुल्क में महांगाई आहे। इहे समूरा जेके सबब आहिनि, इहे बैकडोर ॻाल्हियुनि खे हाणे शायदि त सपोर्ट ही न तव्हां कनि। सम्झो था त हुकूमत सस्टेन करे वेंदी ऐं एॾी स्ट्रॉन्ग पोज़ीशन में आहे त कंहिं अगरि इमरान ख़ान पंहिंजी ज़िद ते इहो ई लॉन्ग मार्च कयो ऐं इस्लामाबाद पहुची वियो ऐं इहा सूरत हाल थिए पोइ बि को डायलॉग जी सूरत हाल न पैदा कंदी ऐं को डायलॉग न थींदा, एतिरी ताक़त तव्हां सम्झो था वफ़ाक़ी हुकूमत में आहे? ॾिसो, अॼु हिकु मनोज मुंहिंजी हिकिड़े कंहिं इंतिहाई अहम शख़्सियत सां मुलाक़ात थी, उन जेका ॻाल्हि ॾिनी त चई त डिसंबर बसि आख़िरी आहे, नवंबर ऐं डिसंबर जे विच में को ऐलान थी वेंदो। हाणे इहा ॻाल्हि त वरी उनजा बि सोर्स इंतिहाई वॾा आहिनि जंहिं इहा ॻाल्हि कई। इन जो मतिलबु वरी ॿी साइड खां ईअं वठिजे त ॻाल्हियुनि में सिर्फ़ु डेडलॉक आयो आहे, शायदि ॻाल्हियूं खुली वञनि ऐं डिसंबर खां पोइ को मामिलो जेको आहे सो मार्च जे अंदरि को हल थी सघे थो। ऐं इमरान ख़ान हिन वक़्तु ज़ाहिर आहे उनखे आराम करण जी ज़रूरत आहे। उनजी हॾी में जेको फ्रैक्चर आयो आहे डॉक्टरनि जी रिपोर्ट मूजिबि, त उनखे घटि में घटि 2 महीना जेका प्राइवेट या निजी जेके डॉक्टर हिन मुतालिक़ ॿुधाइनि था त 2 महीना इमरान ख़ान खे हुन मुतालिक़ आराम करणो पवंदो ऐं 2 महीननि खां पोइ हूअं बि जनवरी अची वेंदी ऐं जनवरी खां पोइ इहो आहिस्ते आहिस्ते जेको ऐलान थींदो कि मार्च खां पोइ जेके आहिनि, जेको इमरान ख़ान जो मुतालबो आहे न, उन जे पूरे थियण में को शयूं नज़र अचनि पियूं। उन वक़्त ताईं जेका हीअ हुकूमत आहे जंहिं हेॾो वॾो भार बि खयो आहे ऐं आवाम खे महांगाई जो हिकिड़ो हिन में गेले छॾियो आहे, आवाम खे दुबल में फासाए छॾियो आहे, शायदि हिन विच में को रिलीफ बि ॾेई वठनि सऊदी अरब समेत चाइना को। ठीकु आहे अब्दुल्ला, छा स्ट्रेटेजी को साम्हूं आई आहे? मां पुछां पियो तव्हां खां त को सुभाणे जे लाइ या को अहिड़ी का शइ साम्हूं आई आहे ऐं FIR तव्हां सम्झो था त थी वेंदी या हे रिलीज़ करे छॾींदा माण्हुनि खे? ॾिसो मनोहर, हिन वक़्त ताईं अहिड़ी का बि जेको आहे ख़बर न मिली आहे त हिननि खे रिलीज़ कयो पियो वञे। हिननि ते ज़रूरु FIR थींदी, पर स्ट्रेटेजी जेको तव्हां पुछा पिया कयो त उहो PTI जी तरफ़ां अञा ताईं का ख़बर न पई आहे, पर पुलिस बिल्कुलु करे छॾी आहे, स्ट्रेटेजी ठाहे छॾी आहे। त पुलिस जो चवणु आहे त जेकॾहिं सुभाणे ईअं रोड बंदि कया विया ऐं रोडनि ते वेही जेको आहे वॾा वॾा एहतजाज कया विया त उन्हनि ख़िलाफ़ हिकिड़ी प्लाटून तयारु कई वई आहे। उनमें जेके सिक्योरिटी जा एहलकार ख़ासि तौर ते जेके कमांडोज़ आहिनि उन्हनि खे तयारु कयो वियो आहे त जीअं सुभाणे अहिड़ी का बि सूरत ऐं राति जो अब्दुल्ला को राति जो को वॾो क्रैकडाउन थी सघे थो PTI कारकुननि जे ख़िलाफ़ शहर भर में? न, अहिड़ो को बि पुलिस जे तरफ़ां फ़िलहाल नथो थी सघे, छाकाणि त पुलिस जेको अॼु बिलाल गफ्फार जेको हितां MP ऐं हुन सां गॾु ॿिया जेके MP आहे उन्हनि खे पतो बि हुयो बाद में जेको आहे उन्हनि खे कारकुननि जे घणे हुजण जे करे छॾियो वियो आहे, पर उन्हनि खे हिन वक़्तु जेकॾहिं उन्हनि खे FIR में शामिलु कयो वियो थी सघे थो त FIR शामिलु करण खां पोइ जेको आहे उन्हनि ते इहे थी सघे थो उन्हनि खे गिरफ़्तारी करण लाइ छापामार कार्रवाई कयूं वञनि, छाकाणि त हीअ जेकी सॼी जेके थिए पई एहतजाज थियो उन खां पोइ जेके वरी उतां उथिया आहिनि ऐं रीजेंट प्लाज़ा तव्हांखे ख़बर आहे त जना जेको मोड़ आहे उतां जेको लहण वारो रोड आहे उते हिकिड़ी असांजे 5 कोर जे अॻियां वेही एहतजाज करणु या जेके उते सिलेक्शन आर्मी सिलेक्शन बोर्ड आहे उन में बि उनजे अॻियां वेही एहतजाज करणु धरणो करणु थी सघे थो त उते जेको आहे उहा उन ते 144 जेको हुयो उते फोटो करण जी बि अलाउ न हूंदी आहे, उते हिननि एहतजाज कयो आहे, उते भॼनरा कई आहे ऐं पुलिस पहुची करे उन्हनि खे उथारियो आहे, उते कमांडोज़ पतल हुया। ठीकु आहे, ख़ुदा बख़्श खां लाहौर खां कंक्लूड कयूं था। ख़ुदा बख़्श, छा को स्ट्रेटेजी इमरान ख़ान अनाउंस कई पंहिंजी तकरीर में सुभाणे जे लाइ? सुभाणे जे लाइ त का बि जेको आहे स्ट्रेटेजी अहिड़ी का कोन अनाउंस कई वई आहे। जॾहिं त इहो चयो आहे त इहे जेके 3 माण्हू इमरान ख़ान नॉमिनेट कया आहिनि उन्हनि जे इस्तीफ़ा ताईं इहो एहतजाज जारी रखण जो ऐलान कयो वियो आहे। हाणे उन एहतजाज जी सूरत छा हूंदी इहा PTI क़यादत इनखे वाज़े कंदी त छा हो रोज़ाना जी बुनियाद ते को टोकन एहतजाज कंदा या हफ़्ते में हिकिड़े ॾींहुं एहतजाज कंदा या छा कंदा, ठीकु आहे, उहो अञा ताईं क्लियर न कयो वियो आहे। बाक़ी इहो आहे त एहतजाज जारी रखण जो ऐलान इमरान ख़ान पंहिंजी तकरीर ठीकु आहे। ख़ुदा बख़्श, थैंक यू ख़ुदा बख़्श ॼण असां सां मौजूदु हुयो लाहौर खां, अब्दुल्ला सुरंगी कराची खां ऐं असद शर इस्लामाबाद खां KTN जा नुमाइंदा असां सां मौजूदु हुआ। थैंक यू वेरी मच। असां सॼी सिचुएशन रखी तव्हांजे साम्हूं जेका कातलाने हमले खां पोइ थी आहे ऐं अॼु जेका सूरत हाल हुई
पूरे मुल्क में उन जे हवाले सां तव्हांखे आगाह कयो। पंहिंजो फीडबैक ज़रूरु ॾिजो पॉइंट ऑफ ऑर्डर जे हवाले सां, पंहिंजा मसला ॿुधायो। पॉइंट ऑफ ऑर्डर में असां उथारींदासीं। ख़ुदा हाफ़िज़।